अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे को लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त छटी 1/10/1982 ईस्वी। 9 महीनों रात आधीअ जो अजरक में सुतो पियो हुउसि त ओचितो ज़बरदस्त सीउ पियुमि। ॾकिणी वठी वियमि। उथी हिकिड़ी सवड़ ॿ कंबल मथां कयमि ऐं पेरनि में 2 जोड़ा गरम जोराब पातमि ऐं विटामिन जी गोरी खाधमि। तॾहिं सीउ मां जान छुटी। निंड लाइ 5 मिलीग्राम डाइज़ापाम खाधी हुयमि। सुबुह जो ताज़ो तवानो थी उथियुसि, पर देरि सां अखियूं खोलियमि त मथां मेहदी साहब बीठो हो। अलाए कहिड़ी ॻाल्हि कयईं, मूं अलाए कहिड़ो जवाबु ॾिनुसि। चयईं त कॾहिं कॾहिं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त तव्हांजे मुंहं ते अहिड़ी मासूम मुर्क हूंदी आहे, अखियुनि में अहिड़ी शरीर चमक हूंदी आहे जो तव्हां 25 सालनि जा जवान लॻंदा आहियो। मूं चयुसि त तव्हां जवान जी ॻाल्हि था करियो। जंहिं माण्हूअ ॿाराणी मौसूमियत बाल भोलाई भरोसो शरारत ऐं ज़िंदह दिली सफ़ा विञाए छॾी, उहो ॼणु जीअर ई मरी वियो। इनकलाबी माण्हूअ में हिकिड़ो हिसो ॿालपण जो, हिकिड़ो हिसो जवानीअ जो ऐं हिकिड़ो हिसो बुज़ुर्गीअ जो हुजणु घुरिजे, चाहे संदसि उमिरि कहिड़ी बि हुजे। पहिरीं तारीख़ आहे, अॼु मुलाज़िमनि जो टोलो बदिलियो आहे। नओं टोलो आहे, मंझाउनि हिकिड़ो त पुराणो हुजाइतो आहे जो खुप खोड़े अंदरि वेही रहियो आहे। मूं ॿाहिरि वञी विहण लाइ चयो अथसि। रफ़ीक ऐं शाकिर शाह जूं ड्यूटियूं फैक्ट्रीअ में लॻायूं अथनि, मरी विया। सॼो ॾींहुं टंगिया बीठा हूंदा। शाकिर शाह लाइ त ठीकु आहे, पर रफ़ीक वीचारो दरबदर थी वियो। चई वियो आहे त मूंखे वरी घुराइजो। 2 ॾींहंनि खां पोइ ॾींहुं रोशन रोशन आहे, तबियत बहितर आहे। दिलि में बेसबबु कुझु बहारीअ जी खुनकी आहे। शायदि 2-3 ॾींहं कुझु आराम करण सबबि अॼु बि जेल बंदि आहे। चओ तरफ़ माठ जो राज आहे। ज़हन में 2 कम चालू आहिनि, लतीफ़ ते किताब ऐं हिकिड़ो नाविल जंहिंजो प्लाट सालनि खां ज़हन में पियो सरजे, ठहियो वरियो विसरियो वञे। उस्ताद बड़े ग़ुलाम अली खान वांगुरु मुंहिंजी तयारी बि ॻरी ऐं डिघी, पर हाणे भायां थो त साथी जहिड़े नमूने ताउन करे रहियो आहे ऐं सिहत जंहिं नमूने जूअं जे रफ़्तार सां बुनियादी तरह सुधरी रही आहे, तंहिंजे मदेनज़र उहे ॿई ॻाल्हियूं थी न वञनि त अजब कोन्हे। वक़्तु लॻंदो, पर असांखे बि के ॿियूं कोडड़ियूं हणियूं कोन्हनि। साथीअ त घुराए हिते रखियो ई उन लाइ आहे। भायां थो चौधरी शरीफ़ सुई हण आयो आहे। साणसि ॾाढी सुठी कचहरी थी। महदीअ इस्लामी तारीख़ जी ॻाल्हि कढी आहे। चए थो मौदूदीअ ख़िलाफ़त बाबति लिखंदे हज़रत उस्मान जे पॉलिसियुनि ते तनक़ीद कई आहे, हज़रत उमर खे साराहियो अथसि। मजमूई तरह चइनी ख़लीफ़नि जो एहतराम कंदे संदसि पॉलिसियुनि में फ़र्क़ु ॾेखारियो अथसि ऐं उमवियुनि जे पॉलिसियुनि खे निधियो बि अथसि। मूं चयो परहेज़गारी, तक़वा ऐं ॿियनि मज़हबी गुणनि हूंदे बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु सहाबी साॻिए तबिके साॻिए समाजी सोच वारा न हुआ। उहो ई सबबु आहे जो अॻिते हली उन्हनि मां केतिरा ई हिक ॿिए जे रत जा प्यासा थी पिया, जीअं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु ऐं हज़रत अमीर माविया, हज़रत उस्मान ऐं अबू ज़र गफ़ारी। हज़रत उस्मान दौलतमंद तबिके मां हो। हज़रत उमर ग़रीब मुस्लमाननि जी सोच जी सभ खां वधीक वेझो हो। चयईं हज़रत उमर ई त उमियुनि खे ज़ोर वठायो। मूं चयो उहो सही आहे, पर मुल्क फ़तह करणा हूंदा त फ़ौजी माण्हू ई ॻोल्हिबा। हज़रत अली आला दर्जे जो बहादुर हो। फ़ौजी सिपह सालारी ॿी शइ आहे। बनु हाशिम खे विरासत में काबे जी ख़िदमत मिलियल हुई। कुरैश जी फ़ौजी कमान बनु उमैया जे हवाले हुई। ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौजी ज़रूरत सबबि हज़रत ख़ालिद बिन वलीद खे मके ते चढ़ाई कंदड़ फ़ौज जे हिक हिसे जो कमांडर मुक़ररु कयो। हिन पहिरीं फ़ुर्सत में हुज़ूर जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई। हुज़ूर जन खे बुक खणी ऐलान करणो पियो, ए अल्लाह, जेकी ख़ालिद कयो आहे उन खां पाण खे बरी थो करियां। हिन साॻी रवश हज़रत अबू बकर सां अख़्तियार कई। संदसि हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कयाई ऐं खूनरेज़ी कयाई, पर फ़ौजी ज़रूरत सबबि खेसि बरक़रार रखियो वियो। तव्हांजो हज़रत उमर खे खेसि डिसमिस करणो पियो, पर फ़ौज ते उमवी तसलुत क़ाइमु रहियो। इस्लाम जे तारीख़ खे रुॻो रिवायती मज़हबी नुक़्ता नज़र सां न, पर तारीख़ जे दस्तूरी उसूलनि मूजिबि परखिबो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ में ई इस्लामी इनक़लाब जे मेवनि ते सरमाएदार तबिके ऐं फ़ौज जी जवाबी इनक़लाब ज़रिए कब्ज़ो करणु शुरू करे छॾियो। हज़रत उस्मान ताईं पहुचंदे उहो अमल मुकमिल थी वियो। उन जे ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई थी, जा करबला ताईं हली। आख़िर सरदार, जागीरदार, सरमाएदार फ़ौजी टोलो मुकमिल तरह इस्लाम जे हेडक्वार्टर ते कब्ज़ो करे उन जो अज़ली अबदी वारिस बणिजी वेही रहियो ऐं उन खे आड़ ऐं हथियार तौरु कतब आणे अॼु ताईं मुस्लमाननि खे ग़ुलाम बनाए खेनि फुरे लुटे ऐश पियो करे।
विच विच में मुख़्तलिफ़ लिबास ऐं रूपनि में बग़ावतूं ऐं ग़ुलाम बनायल क़ौमुनि तरफ़ां आज़ादीअ जूं जिदोजहदूं थियूं, पर बुनियादी तरह सूरत हाल साॻी रही। चयाईं, दादा मंसूर पंहिंजे किताब में उन जो ज़िक्र कयो आहे। मूं चयो, मूं उहो किताब कोन पढ़ियो आहे, मूंखे हथु करे ॾे। रखी रखी का न का खिट खणंदो, जवाबु न ॾे त वरी ॿी न त वरी टीं लाचार जवाबु ॾियणो पवे। जेल में ॿियो कमु कहिड़ो? चयाईं, बीबी ख़दीजतुल कुबरा सां हुज़ूर जो अहिड़ो इश्क़ हो जो संदन वफ़ात खां 12 साल पोइ ताईं वरी ॿी शादी कान कयाऊं। मूं चयो, पाण खां 15 साल वॾी सहाबियाणी उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां 25 साल गॾु गुज़ारण खां पोइ संदसि वफ़ात बाद हुज़ूर जन पहिरीं फ़ुर्सत में 53 सालनि जी उमिरि में 9 सालनि जी आयशा रज़ियल्लाहु अन्हा सां निकाह करणु फरमायो। चयाईं, 12 सालनि खां पोइ। मूं चयो, 2-3 सालनि अंदरि। चयाईं, न, 12 सालनि खां पोइ। मूंखे लाचार पंहिंजी तारीख़ी चोपड़ी खोलणी पई। मूं चयो, ईसवी सन जे हिसाब सां हुज़ूर जन जी बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा सां शादी थी 595 ईस्वीअ में। हज़रत अली रज़ियल्लाहु ॼाओ 600 ईस्वी धारे वही नाज़िल थियणु शुरू थियो 4 फरवरी 610 ईस्वीअ ते। बीबी आयशा रज़ियल्लाहु अन्हा ॼाई 613 धारे हबश ॾांहुं हिजरत थी 615 ईस्वीअ में। कुरैश बनु हाशिम जो घेराव ऐं बाइकाट शुरू कयो 617 ईस्वीअ में। हज़रत अबू तालिब ऐं बीबी ख़दीजा वफ़ात कई 620 ईस्वीअ में। हिजरत थी 28 जून 622 ईस्वी ते। बीबी आयशा सां शादी थी 8 महीननि खां पोइ फरवरी 622 ईस्वीअ में। हज़रत अली ऐं बीबी फातिमा जी शादी थी जून 623 ईस्वीअ में। बदर जी जंग थी जनवरी 624 ईस्वीअ में। ओद जी थी जनवरी 625 ईस्वीअ में। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॼाओ जुलाई 626 ईस्वीअ में। हज़रत आयशा जे हार विञाइण जो वाक़ियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जवेरिया बीबी सां शादी थी अगस्त 627 ईस्वीअ में। हुदैबिया जो सुलहनामो थियो फरवरी 628 ईस्वी में। मके जी फतह थी जनवरी 630 ईस्वी में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी 7 जून 632 ईस्वीअ ते। बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा 6 महीना पोइ डिसंबर 633 ईस्वीअ में वफ़ात कई। चयाईं, उहो आहे छा? मूं चयो, दुसण में पेर हणी विहण वारनि जो इलाज। अॻिते हलां या बसि? चयाईं, बसि। मूं चयसि, हवाई ॻाल्हियूं करण जे ख़िलाफ़ आहियां। पाण सॻोरनि बीबी ख़दीजा जी वफ़ात खां 3 सालनि अंदरि बीबी आयशा रज़ियल्लाहु अन्हा सां निकाह करणु फरमायो। 12 सालनि खां पोइ न। जेल में माण्हू इजो अहिड़ियूं ख़बरूं कंदा आहिनि, न ॾियण न वठण, बहस जो घुघट। अधीअ खे ख़बर बि कान्हे, अधा इश्क में रिलियूं पियो चबे। जंज में ॼाई कोन, जंज में ॼाणे कोन, चयाऊं घोट जी पुफी। सारे जहान का दर्द हमारे जिगर में आहे। वारी कार कंहिं महिल ॾिसो त मुड़ुस जा मुंहं जहिड़ा ततल टामणियूं अखियूं टांडा। ख़ैर, चए सरदारी क़बाइली निज़ाम जे वेठो हिमायत करे। ख़बर अथई उहो केॾो कातिल निज़ाम आहे। सरदारनि जी चमचागिरी ॾिसंदे ॾिसंदे ॿिया बि बहस में शामिल थी वेंदा ऐं हिकिड़ो वॾो जंगाण बहस शुरू थी वेंदो। सरदार पंहिंजे घर मौजनि में हिते ज़ुबाननि जी लठ जो पड़ाॾो। हक़ीक़त में जेल रुगो ख़राब ऐं भवाइती जाइ कान्हे। के ॻाल्हियूं माण्हू खे फ़क़ति जेल में हासिल थी सघंदियूं आहिनि, ॿाहिरि न। जेल में माण्हू हण खां ज़िंदगीअ जे फौरी घुर्जुनि खां हिकिड़ी जाइ ते न हुजण ऐं छिड़ विछड़ रहण जी मजबूरीअ खां आज़ादु आहे। जंहिं माण्हूअ सां 5 मिंट बि ॻाल्हाइण न मिलनि, सो माण्हू ॾींहंनि जा ॾींहं बल्कि महीननि जा महीना तव्हां अॻियां तकड़ जो नालो बि कोन्हे। तव्हांखे उहो मालूम करिणो आहे त चंड ते दाग़ छो आहे। बिलाशक उन ते महीना वेठा गौर करियो ऐं ॿियनि सां बहस करियो। साॻिए रस्ते जे मुसाफ़िर जेतिरा जेल में गॾु लभंदा ऐं जेतिरो घणो वक़्तु हिकिड़े हंधि गॾु मिलंदा, ओतिरो वक़्तु गॾु ॿियो कॾहिं बि किथे बि कोन मिलंदा। जेल बि कूड़ ऐं सच खे परखण जी कसवटी आहे। भाड़ियो हिते वधीक भाड़ियो थींदो, मुड़ुसु वधीक मुड़ुसु। जेल मुड़ुस तां कूड़ी ॾाॾर निमाइश लयबाज़ी जा मुलमा लाहियो खेसि असली हालत में आणियो बीहारे। जेल में लापरवाही, टरण पाई, बुज़दिली, उबराई, बेसब्री वग़ैरह अवगण जे थॾे ते महांगी क़ीमत वसूल थिए थी। फौरन ऐं बिना चिता जे ओचितो ई ओचितो आधी राति जे
कारे ढगे जा धणी पहुची सघनि था। लठ जो फ़ाक़ो थी सघे थो, अंधारीअ में बंदि थी सघिजे थो। उते जे वात में खजी कंहिं अञा बि वधीक मुसीबत जहिड़े परां ई जेल में बंदि थी सघिजे थो। जेल में माण्हू फज़ूल निमाइश खां बेनियाज़ थी वञे थो। माण्हूअ जे माणप शयुनि जायुनि ऐं मोतबिरुनि जे ऊंदाहनि ककरनि मां निकिरी चंड वांगुरु चमकण लॻे थी। शयुनि जो शयुनि सां मुक़ाबिलो बाक़ी नथो रहे। वॾा फैशनेबल जवान जे हूअं भाई त जे सेंट लॻल न हूंदो, कपिड़ा आलीशान दर्जीअ जा सिबियल ऐं बहितरीन धोबीअ खां धोतल ऐं ताज़ी इस्त्री थियल न हूंदा त माण्हुनि अॻियां कंधु खणी न हली सघिबो। से हिते अची मालूम था कनि त जे असां में वाक़ई 4 कणा आहिनि त हिते मेरनि कपिड़नि में असांखे अॻे खां ॾहूणी वधीक इज़त मिली सघे थी, हिक जेॾनि ऐं पाण वॾनि में। जेल जी कचहरी ऐं मंज़रनि सां ॿाहिरि जा के थोरा मंज़र मुक़ाबिलो करे सघंदा। इजो हू सेंट्रल जेल हैदराबाद जो अवामी वार्ड ऐं हू मोहम्मद फाज़िल ॾोही हथ में वर खयल देगिड़ीअ खे लॻो पियो आहे। चओ त कर सॼी उमिरि कमु ई उहो कयो अथसि। कमर राज पर पल थी आयो पट ते वेठो आहे ऐं कंहिंसां बहस में लॻो पियो आहे। हणा उहो जोगी जेको समाधि लॻायो वेठो आहे ऐं हाणे डॿे ते वजत करणु शुरू कई अथसि, सो मतारो ॾाहिरी आहे। उहो मुड़ुसु जेको लता जो कलाम पियो ॻाए। आंखों के झरोकों से मैंने देखा जो सांवरे, सो गाज़ी सलाहदीन आहे। हू इंजीनियर साहब जेको वार्ड जा वाह पियो खोटाए ऐं पाणीअ खे ॿारे ताईं पहुचाइण में जुंबियल आहे, सो अबू बकर ज़रदारी आहे। हीउ जेको इमदाद जो कलाम पियो ॻाए, सो सुहारो उर्फ़ सागर आहे। हू परियां फ़क़ीर रहमतुल्लाह चर्चा करियो माण्हुनि खे पियो खिलाए ऐं हर हर अंग्रेज़ जी भेण जो ज़िक्र ख़ैर पियो करे। थोरी देरि खां पोइ कंहिं न कंहिं ॻाल्हि तां बाणसि किटलीअ खे निहायत चीदियुनि गारियुनि सां नवाज़णु शुरू कंदो। हीअ अंधड़ा वीचारा पिंडण आया आहिनि, ॾेड़े बंदा ॾींदे नाले अलाह जे। उन्हनि में मिठो ऐं इस्माइल महेरी, नारेजो, इदरीस, आलम शाह ऐं ॿिया राज शामिल आहिनि। हाणे रांदि शुरू थी। शाह मोहम्मद शाह जा वाक़ा त ॿुधो। चओ त कर खून थो थिए, उछल अड़े हेॾां बाल, अड़े अंधा हेॾां हिन पासे। शाम जो दिले ते हथ, टीन जो दड़को, कलाम बि कलामनि जहिड़ा, सॼी उमिरि न विसरण जहिड़ा। अॼु सभु को पंहिंजी ज़िंदगीअ जा अहवाल ॿुधाईंदो। विच में ॻाल्हि खाई वियो जा वाक़ा जवाबी बयान माठ करियो, जा ऑर्डर टहकड़ा ताड़ियूं। ॿाहिरि केरु थो पाण बाबति अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए। सभु को उन डप में त जे ज़िंदगीअ बाबति सचियुनि ॻाल्हियुनि जी भुणिक बि ॿियनि खे ॿुधायमि त सॼी उमिरि हयाती ज़हर करे छॾींदमि। पर हिते सभु को फर्मा बरदार शागिर्द वांगुरु वेठो सबक़ ॿुधाए। गड़बड़ कई न आहे, घोड़ा शुरू थी न आहे। इजो बैतबाज़ी शुरू थी। धुरियुनि जी ॿोली खुटी, सुठा शहर ॿुधाए पूरा थिया। हाणे रिकार्ड जी पूराई, वाड़े तारा गोल तारा, अवल धणीअ जो नालो गिनजे। हाणे हर को ॻाए, गले मां आवाज़ निकिरे न, आवाज़ अहिड़ा जो कुता ॿुधनि त भॼी वञनि। पर हुकुम जी तामील कंध ते काती रखी ॿुधाइणो पियो पवे। सभु को वारे ते लॻो पियो आहे। पोइ खिलनि जा कुकरिया। इजो हाणे पढ़ाईअ जो टाइम थी वियो। अंग्रेज़ीअ जो पीरियड। फाज़िल अंग्रेज़ी ABCD पियो सिखे। के हमरा सज़ा तौर उथिया बीठा आहिनि, पेपर पिया जाचजनि। फ़क़ीर रहमतुल्लाह कावड़जी ॻाढ़ो थी वियो आहे। पर ज़ाब्तो मुंहुं टामड़ी, पर ज़ुबान बंदि, न त मीटिंग थींदी, तनक़ीद थींदी, सज़ा मिलंदी। कावड़ छाते चए ॿिया त ठहियो, पर हिन किटलीअ जी अंग्रेज़ी बि मूंखां सुठी। उनखे 25 मार्कूं ऐं मूंखे फ़क़ति 18। हाणे लेक्चर सोशलिज़म जी कहाणी। 5 ॾींहं हलां ख़याली सोशलिज़म, फ्रेंच इनक़िलाब 1848 ईस्वी, पहिरीं इंटरनेशनल पेरिस कैम्यून, फेबरवरी इनक़िलाब, हलां। हाणे किताब पढ़बो मुआशरे जी तारीख़। वारे ते हर को पढ़ी पछाड़ीअ में तबसरो। अॼु फलाणे जी सालगिरह आहे। तकरीरूं, ज़िंदगीअ ते रोशनी, केक, कलाम। आऊं कीअं आतण वञा, चरखो मुंहिंजो चयो ना करे। रेडियो ते अलाए केरु पियो ॻाए, आवाज़ में गूंज आहे। अजीब शर्तूं। हिकिड़े ॾींहुं मूं बि शर्त लॻाई। मूं चयो त आऊं तव्हांखे हिकिड़ी
रद्दी क़िस्म जे रिसाले में हिकिड़े रद्दी क़िस्म जे लेखक जी अहिड़ी कहाणी पढ़ाए सघां थो जो तव्हांजे दिलि खे धोॾे छॾींदी। जवाब में असलम परवेज़ चयो, आउं तव्हांखे अहिड़े लेखक जी कहाणी ॾेई सघां थो जंहिंजे स्टाइल खे असीं अक्सर करे घणो पसंदि न कंदा आहियूं। ख़ासि करे जज़्बाती तवाज़ुन ऐं फ़नी पुख़्तगीअ जे ख़्याल खां पलीजे साहब जे पसंदि जे फ़नकारनि में उहो कहाणीकार शामिल नाहे। पर आउं उन साॻिए माण्हूअ जी हिकिड़ी अहिड़ी कहाणी तव्हांखे ॾींदुसि जंहिंमें बज़ाहिर ॻाल्हि कुझु बि कान्हे, पर उहा अव्हांखे रुआड़े छॾींदी। ख़ुदि पलीजे साहब जहिड़े माण्हूअ जो गलो बि भरिजी ईंदो। शर्त हाराइण जो ॾंढु मुक़ररु थियो। यकदमि ॿई कहाणियूं विराइजी वयूं। जज थिया अबू बकर, कमर ऐं टियों अलाए केरु। असां ॿिन्हिनि जी ॻाल्हि सची थी। ॿिन्हिनि कहाणियुनि खे पढ़ी पढ़ंदड़ जा रूह लरज़ी विया। ख़ुदि मुंहिंजो बि गलो भरिजी आयो। असलम वारी कहाणी पढ़ी कहाणियूं हुयूं मुंहिंजे तरफ़ां बेकार ज़नाननि उर्दू रिसालनि जी हवाई लेखक बुशरा रहमान जी ज़नानी रिसाले में छपियल हिकिड़ी उर्दू कहाणी, जंहिंजो नालो मूंखे हींअर यादि नथो अचे। ज़ाल मुड़ुस ऐं ससु जी ॻाल्हि हुई। ससु कीअं चालाकीअ सां नुंहुं खे तलाक थी ॾियारे, मुड़ुस कीअं भाड़ियो ऐं बेवफ़ा थो थिए। अहिड़ी कहाणी मूं ज़िंदगीअ में घटि पढ़ी आहे। हमरा बि सभु वठिजी विया। ऐं जेकर खेसि दुनिया जी 1000 अज़ीम कहाणियुनि में शामिलु करियां। असलम परवेज़ जी शर्त हुई नूरुल्ला शाह जी सिंधी कहाणी जलावतन ते। मारन बिना दिल मांदी, कान ख़बर कंहिं आंदी, कान ख़बर कंहिं आंदी। ज़रीना जो आवाज़, धुन ऐं आवाज़ ॿई वणिया। माई भाॻी सालनि खां पोइ ॿुधण में आई, पर गोड़ में कुझु बि सम्झ में न आयो। जेल सां मुंहिंजो तालुक़ु ज़िंदगीअ में काफ़ी देरि सां 14 साल अॻु 1968 ईस्वीअ में थियो। उन साल आउं पंहिंजे ज़िंदगीअ जे कई ज़बरदस्त हादिसनि ऐं तूफ़ाननि मज़ा हिकु ज़बरदस्त ज़ाती सियासी ऐं इक़्तिसादी हादिसे ऐं तूफ़ान मां गुज़री रहियो हुउसि। मुंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे कनि मुंझारनि जो फ़ाइदो वठी ॾिसणा वासणा सियासी हरीफ़ टोला मथे में ॾचरनि वारा टोपला पाए सॼी सिंध में पखिड़िजी पिया हुआ। इनक़िलाबी गिजूं मुंहिंजी सियासी आबरूअ जे सनदुनि लेखे क़त्ल थियल लाश जा बूट पटे मज़े सां खाई रहियूं हुयूं। मुंहिंजे कार जो हादसो थी चुको हो ऐं आउं मरंदे मरंदे बचियो हुउसि। कार पुर्ज़ा पुर्ज़ा थी वई हुई, मुंहिंजी टंग निकिरी वई हुई ऐं आउं महीननि जा महीना पहिरें अंकल सरिया में, पोइ कराचीअ में हिकिड़ी मसवाड़ ते वरितल जाइ में बिस्तरे दाख़िल हुउसि। ख़बर नथी पए त टंग थींदी या आईंदह लंगड़ो ई हलंदुसि। इलाज ते असांजे हाल सारो हद खां वधीक ख़र्च थी चुको हो। आउं फ़क़ीर हुउसि, बाबा पाण खे लुटाए छॾियो। उन विच में ॿियो इंसानी हादसो, हादसे अंदरि हादसो। मिनथूं आज़ियूं त ख़ुदा जे वास्ते 2-3 ॾींहं सब्र कजे। पर दस्तूर मूजिबि जवाब न। बिस्तरे दाख़िल लूले लंगड़ी हालत में जबल जेॾा बोझा सवाल जवाब तलबूं धमकियूं। थोरो ठीकु थी ॻोठ वियुसि त बाबा सां विढ़ी हैदराबाद हलिया आयासीं। मंडक मंडक खीसा खाली, केस हलाए न सघिजे, अञा घरू फॾा अलॻि, माण्हू जाइ जी मसवाड़ बि न ॾेई सघे। घरू मजबूरियुनि ऐं खोटियुनि जे हलंदड़ तूफ़ान जे बावजूदि हणी हणी कुझु वञी साह पटियुमि। ॿी अबरी सबरी फिएट कार सिराज खे चई उन जी मार्फत वरितमि, उनखे हलाइण लॻुसि। माण्हुनि चयो मस मस बचियो आहीं, हाणे खॾ में हण कार खे। मूं चयो छॾियूं कीपरनि, अॼु कार जे हादसे खां डिॼी उनखे छॾींदुसि, सुभाणे छा छा छॾिणो पवंदो। टंग अञा झांकायो पए। सियारे जी मुंद शुरू थी रही हुई। अॼोके जहिड़ा ॾींहं हुआ। कराचीअ में 2-4 ॾींहं रही बाय रोड हैदराबाद पे आयासीं। सोंडनि ते पहुतासीं त शाम जा पाछा ढिघा थियण लॻा। पासे में वेठल साथीअ रेडियो चालू कयो, ख़बरूं पिए हलियूं। मिंट अधु पोइ हिकिड़ी ख़बर ते मुंहिंजा कन खड़ा थी विया। मूं चयो आवाज़ मथे कर। ज़ुल्फ़कार अली भुट्टे अब्दुल वली ख़ान ॿुड़ी ॿुड़ी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उहे माण्हू मुल्क जी सलामतीअ लाइ ख़तरो साबित थिया आहिनि। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे हिदायत कई वई आहे त कंहिं बि क़िस्म जी लाक़ानूनियत बर्दाश्त न कनि। मूं भरवारे साथीअ खे चयो पंहिंजी बि मोकिलाणी इजा थी। हमरा इंतज़ार में वेठा हूंदा, पर हू पकनि मुलनि जो पढ़ायल, हिन खे पूरी पूरी ख़बर त आउं सियासी तरह कुझु की न आहियां। शोखीअ सां चयाईं मूंखे सभु ख़बर आहे, तोखे छा लाइ गिरफ़्तार कंदा। कार जे शीशे में संदसि चहिरो ॾिठुमि। संदसि सदा मलूक मासूम चहिरो बेफ़िकिर ऐं मुतमइन हो। उदास थी वियुसि। हिन खे केरु सम्झाए, केरु मञाए।
ही बेसमझ हठीलो ज़िद्दी ऐं ॿारनि जहिड़ो माण्हू हिन तूफ़ान खे अकेलो कीअं मोह ॾींदो। असगर चेंबर्स वारे घर पहुतुसि त कंहिं ॿुधायो त हिकिड़ो माण्हू पुछण आयो हो तुंहिंजो। चयाईं थिए त आउं दोस्त आहियां संदसि, पर लॻो शकी थिए। अधु कलाक खां पोइ हमरा अची ठका कयो। ठटे पुलिस थाणे ते रही चुको हो। अब्बासी सब इंस्पेक्टर, नालो यादि कोन्हे में, मोकिलायोसीं भाकर पाए नंढड़नि ॿारनि वांगुरु ॿाकारूं करे मुंहिंजी दिलि बि छीहूं छीहूं करे छॾियईं। घणी लेनिन स्टालिन होचीमो जा हवाला ॾिनमि, पर ॻाल्हि मां कुझु बि कोन वरियो। हमरा अब्बासी चयो करे पठाण कॉलोनी वारे घर हलियो। मुख़्तसर लफ़्ज़नि में इतला ॾिनमि ऐं मोकिलायमि। अब्बासी सिधो थाणे वठी आयो। सिटी थाणे ते लाकअप करे छॾियाऊं। ॿिए ॾींहुं फजर जो सेंट्रल जेल हैदराबाद पहुचायाऊं। ॾिसां त हफ़ीज़ कुरैशी अॻ में ई वेठो आहे। ॾींहं ॿिनि में वलर मुड़सनि जो अची गॾु थियो। मसूद नूरानी, यूसुफ टालपुर, लाला कादिर, ग़ुलाम अहमद सारियो, इकबाल तरीन, कामरेड ग़ुलाम अहमद लिगारी अॻे ई खुप खोड़ियो वेठा हुआ। 12 महीननि खां असीं 4 मार्च वारनि जा साथी, शरपसंद, फसादी, कुझु ॾींहंनि में ॼाम साकी ऐं संदसि लॾे वारा, जेके 4 मार्च जी तहरीक जा सख़्तु मुखालिफ़ हुआ ऐं जन उन ख़िलाफ़ पंफलेट लिखी विराया हुआ, से बि रत मखे शहीदनि में शरीक थियण लाइ भितियुनि ते लीका कढी पाण खे हथरादू ॿधाए अची सहिड़िया। हाणे सभु थियासीं हिकु जहिड़ा। सिंधी क़ौम जा फिदाई ऐं उन जा कैदी। अयूब सदर हो, मसरूर कमिश्नर हो, DC उस्मान अली ईसाणी हो, हैदराबाद जो सुप्रिंटेंडेंट जेल शेख इलाही बख्श हो। ईसाणी ऐं शेख ॻिचीअ में ॻह करे पाइण जहिड़ा माण्हू। शेख कैदियुनि खे चवे बाबा पाण में न विड़ो, धक हणूं अथव त बछड़ा शेख इलाही बख्श खे हणूं, थुलो मतारो आहियां सही वेंदुसि। ईसाणीअ जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, नौकरीअ में आहे उन करे वरी कंहिं ॿिए दफ़े रुगो उस्मान अली न, ज़रे घटि सभु ईसाणी अमलदारान, पुलिस सुप्रीडेंट ईसाणीअ जूं फलकूं मूं पाण ॾिठियूं। वेसा में अचण जहिड़ी ॻाल्हि कान्हे। पीर हसामुद्दीन वरी ॿियनि ईसाणी ऑफिसरनि जा अहवाल ॾिना आहिनि, सभु सोन। अलाए कहिड़ी दुआ आहे उन्हनि माण्हुनि खे। अवाम जी सियासत जे ख़्याल खां उहो ज़मानो अजीब ज़मानो हो। अॼु जो नौजवान नस्ल उन जो तसवुरु चङीअ तरह करे न सघंदो। चंगेज़ खान करवल जे वक़्त ते जॾहिं संदसि सभु पुट अची गॾु थिया, तॾहिं मंझंदि मिल्कियत जी विरासत कई। फतेह अञा दुनिया जो थोरो हिसो थियो हो। ॿी दुनिया जेका रहियल हुई सा पुटनि में विरायई त वञी पंहिंजे पंहिंजे हिसे जी दुनिया फतेह करे उन ते कब्ज़ो करियो। चवनि था त चंगेज़ जा पुट रंज थी पिया त दुनिया बाक़ी बसि हेतिरी बचियल आहे। उन मां असांखे जेको हिसो थो मिले तंहिंमां असांखे छा हासिलु थींदो। हाणे चंगेज़ धरतीअ खे वॾो कीअं करे पुटनि खे परचाए। 13-14 सदीअ धारे ईसाई पोप बि घर वेही सॼी दुनिया माण्हुनि खे विराहे ॾेई छॾी। पोर्चुगेज़नि खे चीन ऐं जापान ऐं ॿिया मुल्क विराहे ॾिनाई, चए वञी कब्ज़ा करे खाओ पीओ ऐं दीन फैलायो। 1000 सालनि ताईं दिल्लीअ में वेठल दरबारी चमचा सॼो हिंदुस्तान पाण में विराहे खणंदा रहिया आहिनि। बंगाल फलाणे खान खे, लाहौर फलाणे खान खे, दखन टीरड़े खान खे वग़ैरह। हर को पंहिंजी हक़दारीअ जा चिठा ऐं क्लेम तयारु करे वेठो हूंदो। ईअं विरहाङे खां पोइ सॼी सिंध हिंदुस्तानियुनि पाण में विराहे छॾी। हिकिड़ो हिंदुस्तानी क्लेम करण वारो त मुंहिंजा दिल्लीअ में 10 कारखाना हुआ। ॿियो हिंदुस्तानी शायदि ई ॾियण वारो त मूं ॾिठा हुआ। टियों हिंदुस्तानी क्लेम तस्दीक कंदड़ ऑफिसर सही करण वारो त बराबरि सबूत मिलियो त हिन जा एतिरा कारखाना दिल्लीअ में हुआ। चौथों हिंदुस्तानी हारियुनि नारियुनि जूं ज़मीनूं फेराए हिंदुनि जूं बणाइण वारो त ही मुस्लमाननि जूं न आहिनि, हिंदुनि जूं आहिनि ऐं हिंदुस्तानियुनि खे मिलणु घुरिजनि। पंजो हिंदुस्तानी मर्कज़ में वेही पॉलिसी ठाहिण वारो त ज़मीनूं जायूं जॻहूं कहिड़ी अटकल सां धणियुनि खां खसे हिंदुस्तानियुनि खे ॾिजनि। छहों हिंदुस्तानी ऐतराज़ ऐं अपीलूं ॿुधण वारो। सतों हाई कोर्ट में आख़िरी अपीलूं ॿुधण वारो, उहो बि घणो करे हिंदुस्तानी। उन सॼी ॻाल्हि जी पीड़ पकी रखण वारो हाकिम पाकिस्तान, काइदे मिलत, मुस्लिम लीग ऐं इस्लाम जो वारिस ऐं मुल्क जो पहिरियों वज़ीर आज़म ऐं स्याह सफ़ेद जो मालिक लियाकत अली खान, उहो बि हिंदुस्तानी। मतिलब त वो ही कातिल, वो ही शाहिद, वो ही मुनसिफ ठहरे। अकरबा मेरी करें खून का दावा किस पर। सॼो मुल्क अंधो, खावड़े वताया खा वारो कमु लॻो पियो हो। जिनसी ॾींहं ॾिठे जी लठ हुई,
काफ़ी अॻु जो हिकिड़ो वाक़ियो यादि अथमि। अनवर आदिल रिहेबिलेशन कमिश्नर हो हैदराबाद जो। बदीन जे ग़रीब हारियुनि जा मुक़ाम बि कूड़नि क्लेमनि में यार खणी विया। मथे नमूने मूंखे वकील कयाऊं, संदसि हथरादे कानून जूं बि कई ख़िलाफ़ वर्जियूं थियल हुयूं, सभु लिखी पढ़ी अपील वञी दाख़िल कयमि। अनवर आदिल हिकिड़े फिरऊन वांगुरु सेशन कोर्ट हैदराबाद जे हिकिड़े मथे कमरे में टंग ते चाढ़ियो वेठो हो। चमचनि जो वलर वेठो हो, शहरबाज़ी पे हली, दाद पे मिलिया। मूंखे ॾिसी चयाईं, छा आहे? मूं चयो, अपील। कंहिंजे पारां? कंहिंजे ख़िलाफ़? मूं चयो, हारियुनि पारां क्लेमेंटनि ख़िलाफ़। चयाईं, अपील रद्द आहे। मूं चयो त तव्हां त ॾिठी बि कान्हे, पढ़ी ॾिसो। अवल एडमिट थींदी, पोइ कानूनी बहस थींदो, ईंदड़ तारीख़ ते। चयाईं, रद्द आहे। ईअं चई अपील मूंखां वठी पढ़ण बिना उन ते लिखियाईं। अपील कंदड़ जे वकील जा दलील ॿुधाविया, अपील रद्द थी कजे। ईअं चई अपील रद्दीअ जे टोकरीअ में उछलाए छॾियईं। ॿिए दफ़े कराचीअ जे चीफ रिहेबिलेशन कमिश्नर अॻियां, सही उहिदो हींअर यादि न आहे, या हाई कोर्ट जे बराबरि उहिदे वारी कंहिं अदालत अॻियां बहस हलंदे उन वक़्त जे सुप्रीम कोर्ट यानी फेडरल कोर्ट ऑफ पाकिस्तान जे उन सिलसिले में कयल जजमेंटुनि जा हवाला पढ़ी ॿुधायमि, जेके हारियुनि जे फ़ाइदे में हुआ। मूं में निहारे मूंखां उहे हवाला वरिताईं। पोइ अंग्रेज़ीअ में चयाईं, डू यू सी दैट वॉल? उहो भित ॾिसी थो? मूं चयो त हाओ, ॾिसां थो। चयाईं, गो एंड स्ट्राइक यूअर हेड अगेंस्ट इट, नो लॉ कैन हेल्प यू, अपील डिसमिस्ड। पंहिंजो मथो वञी उन भित सां टकराए, कानून मां तोखे कुझु कोन वणंदो, अपील डिसमिस। मुल्क हमेशह लड़ायूं हाराए पोइ ग़ुलाम थींदा आहिनि। सिंध में हिकिड़े मुड़ुस खे बि फुड़ो रत जो कोन निकितो ऐं उहा अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ मां निकिरी रोंदड़ पिचकंदड़ लश्कर हथां लुटिजी फुरिजी ग़ुलाम थी वई। अवामी सियासत सिंध में केरु करे सघे थो ऐं केरु नथो करे सघे, उन जो परवानो बि के हिंदुस्तानी इनकलाबी बुज़ुर्ग क्लेम विझी पंहिंजो पाण में विरासत करे मथां ई मथां, पर ॿाहिरूं ठपा हणाए मंज़ूरियूं वठी पंहिंजे नाले करायो वेठा हुआ। जंहिंखे अवाम पारां ॻाल्हाइणो हुजे, हिननि जी इजाज़त सां ॻाल्हाए, न त मुजरिम आहे, गद्दार आहे, इनकलाब दुश्मन आहे, सरकार ऐं अमेरिका जो एजेंट आहे। गादी हिंदुस्तानियुनि लाइ हुई, सिंधी संदन मुरीद थी ख़ाकदान खणी थे सघिया। घणनि ई सिंधियुनि वीचारनि दरगाहुनि जो मटियूं भरियूं ऐं ॿुहारा ॾिना, ख़ाक शोरियूं कयूं, पर दरगाह जा ख़ादिम रहिया, अॻिते रसाई कान थी। के तोता पालियाऊं, चयाऊं त उहे अव्हां जा लीडर आहिनि। तोता वीचारा ॿोली उहा ई कनि जेका मालिक सेखारीनि, लीडरियूं मालिकनि जूं। 1968 ईस्वी धारे इनकलाबी पार्टी ऐं अवाम जो बाग़ी साबित थियो होसि। मूंखां अॻु केई सिंधी तरक़ी पसंदि घणे ई पुछड़ियूं हणी विया, रड़ी रड़ी संदन निड़ियूं वही वयूं, पर उस्तादनि सां कोन पहुता। लाचार वञी घर वेही रहिया, पर बुज़ुर्ग जंहिं महिल सींड हणंदा हुआ, तंहिं महिल डोड़ंदा सहकंदा संदन अचो कदमनि में किरंदा हुआ। ॾुख मयारूं, उज़र माज़ूर, तसलायूं, दिलदारियूं, माज़रतूं, वाइदा, मस्का ऐं मालिशूं जाम, पर अमली तौर सहे जूं टंगूं उहे ई टे। सिंधी इनकलाबी माण्हू क़यादत ऐं पॉलिसी साज़ीअ जे असुल इदारनि मां ताड़िक जोको रखियो त बि अंग्रेज़ जी मुक़ररु कयल ख़ान बहादुरनि ऐं राय बहादुरनि जहिड़ो थाफियल बहादुर इगड़ीअ जो गुॾो पढ़ाए आसमान ते रसायल ख़ाली दिमाग़ इगड़ीअ जो गुॾो। सिंधी बातें कर सकते हैं, काम नहीं कर सकते, काम करना मुश्किल है। उन ॻाल्हि ते खेनि पूरो पूरो घमंड हो त ही ॼट माण्हू फ़लसफ़ा नज़रिया पढ़ी सम्झी परूड़े उन्हनि जे रोशनीअ में तंज़ीमूं ठाहे हलाए सियासी क़ुवत बणिजी नथा सघनि। उन लाइ ज़िंदगी वक़ुफ़ करणी आहे। ही माण्हू रुगो ॻाल्हियूं करणु, ॾुख करणु, मयारूं ॾियण जा मलूक, तपस्या करणु, पापड़ा पिटणु हिननि जे वस में कोन्हे। मूं में त ख़ैर हिननि जी अखि बि कान थे ॿुॾी। चए ही वकील माण्हू पेट जे फ़िक्र में ग़रक़, ॿियो अदीब माण्हू ख़्यालनि में गुम। के मंज़र अॼु बि यादि आहिनि ऐं कॾहिं बि न विसरंदा। बरकत अली हाल लाहौर में 1966 ईस्वी या 1967 ईस्वी नैप जी मग़रिबी काउंसिल जी मीटिंग, सॼा राज गॾु, ख़ैर बख़्श मरी, बिज़नजो, मेजर इसहाक, सीआर असलम, महमूद अली कुसूरी, महमूद अल उस्मानी, शेख अब्दुल मजीद,
कनीज़ फातिमा मूंखे पासे में वेठल हिंदुस्तानी रिंग मास्टर चयो त तूं तकरीर न कजि। हैदराबाद नेब जो सदर हुउसि, तकरीर छो न करियां? शेख अब्दुल मजीद मोकल ई न ॾिनी। शेख अब्दुल मजीद मोकल ई न ॾिए। हणी धणी वरितमि, ज़बरदस्त तकरीर कयमि, मुहाजिर पंजाबी लीडरशिप जे फिरंदड़ गिरंदड़ पॉलिसियुनि ते तनक़ीद कयमि, नंढनि सूबनि जे कारकुननि खे फ़क़ति इस्तेमालु करण जी ॻाल्हि कयमि। हाल ताड़ियुनि सां गूंजी उथियो। ख़ासि करे पठान ऐं बलूचनि ख़ूब ताड़ियूं वॼायूं। हमराहनि जा ॾिठमि त मुंहं फिरी विया। हैदराबाद जी रिड्स होटल में चूंड सिंध नेब जी साॻी ॻाल्हि ठटे ज़िले जी हिकिड़े सिंधी यार पथर सिंधीअ अखियुनि में ॻोढ़ा आणे मुंहिंजे ख़िलाफ़ु तकरीर कई त हिन क़ौम खे तबाह करे छॾियो आहे, छो त मूं चूंड जे सिलसिले में आकाउनि जी घुर्बल फर्मा बरदारी न पे कई। 4 मार्च जी तारीख़ हमरा पंहिंजी हिंदुस्तानी भाउ मसरूर सां ॿिठ मूं ते कावड़ियल महमूद लक खे हैदराबाद मूं ते चाढ़े आया। सेक्रेटरी जनरल आल पाकिस्तान नेप हिंदुस्तानी, डॉक्टर एजाज़ नज़ीर हिंदुस्तानी, 2 सिंधी शागिर्द जाम साकी ऐं मीर थेबो मूं ते फरियादी करे बीहारियाऊं। हैदराबाद नेब जो सदर रसूल बख्श पली जो सिंधी शागिर्दनि जी पुठ भराई करे थो। शागिर्दनि जा रोअणहार का मुंहं ॼण मूं तबाही आणे छॾी। मूं डायरीअ मां पन्नू कढी उन ते 2 सिटूं लिखी पन्नू खणी महमूद लक उस्मानीअ खे ॾिनो। मूं चयो कि माण्हू वीचारा शायदि उहिदनि लाइ करे सुथण बि लाहिण लाइ तयारु थी वेंदा। उन्हनि मां न आहियां। हीअ इस्तीफ़ा ऐं सिंधी शागिर्दनि जी जिदोजहद खे हक़ बजानिब थो सम्झां ऐं उन जी बदस्तूर ताईद कंदुसि। हका बका थी विया। इस्तीफ़ा मूंखे ज़बरदस्ती वापसि ॾिनाऊं। फरियादी वापसि रवाना थिया। मूं लिखत में नोटिस ॾेई सिंध नेब जी काउंसिल जी हंगामी मीटिंग सॾाई। अप्रैल 1968 ईस्वीअ में अब्दुल मजीद सिंधीअ जी सदारत 16 सिफ़रनि जो ठहराव पेश कयुमि त वन यूनिट ख़िलाफ़ जिदोजहद आमिरियत ख़िलाफ़ जमहूरी जिदोजहद जो कीअं अटूट अंग आहे। उनखे नई ठहियल जमहूरी महाज़ जंहिंमें नेप शामिल थी आहे तंहिं मां ख़ारिज करणु नंढनि सूबनि जे अवाम सां ख़ासि तरह ऐं समूरे मुल्क जी जमहूरी अवाम सां आम तरह ज़्यादती ऐं ज़ुल्म आहे। उन जे जाइ ते चइनि शादियुनि जी इजाज़त मिलण जो नुक़्तो शामिल करणु जमहूरियत सां मज़ाक़ आहे ऐं मुल्क जी अधु आबादीअ सां ज़ुल्म आहे। शेख साहब वीचारो दरवेश मिड़े रस रियाण कमु हलाइण जहिड़ो हाल हबीबा सोई पेश पिरियां। मूं तकरीर शुरू कई त डॉक्टर एजाज़ नज़ीर कुर्सी खणी मूं ते उलर करे आयो। वाह त मां गप ऐं माउ भेण ते गार जी ललकार चए तो सदर साहब जी तोहीन करे उन जी इजाज़त बिना तकरीर कई। सिंधी तोता बीठा हुआ, बीठे ॾिठाऊं मुर्शिदनि जी खुशनुदी क़ाइमु रखणी, बाक़ी बाज़ार कंहिंजी पई लुटिजे तंहिंसां तोतनि जो कहिड़ो कमु। मूं गारियूं धिका थेला धमकियूं छित कुतायूं सभु बर्दाश्त कयूं। हफ़ीज़ कुरैशी रोई ॾिनो। मूंखे चवनि ॿाहिरि हलियो वञ। मूं चयो उहे ॿिया मूंखे लाश करे छॾींदा त बि आउं हिते वेहंदुसि, ठहराव पढ़ंदुसि, तकरीर कंदुसि, ठहराव पास कराईंदुसि। जे पास न कंदा त नोट कंदुसि त केरु वन यूनिट ख़िलाफ़ जिदोजहद तर्क करण जी हिमायत थो करे। पोइ जॾहिं मीटिंग ख़तमु थींदी तॾहिं वेंदुसि। मजबूर थी पिया। मूं ठहराव पेश कयो, सॼो पढ़ियुमि, तकरीर कयमि ऐं सभिनी खे शर्मायमि ऐं ड्रेजारियमि त अव्हां जो हशर तारीख़ में बुरो थींदो जे अव्हीं वन यूनिट जी मुखालफ़त तर्क था करियो। ठहराव बहाल करणियूं पियुनि। उहो चौराहे खणी विया वरी ज़ाहिर कोन थियो। शाम जो इंडस होटल ते जलसो थियो। उन ते सिंधी शागिर्दनि कब्ज़ो करे वरितो। आउं बि मौजूदु हुउसि। अजमल खटक बि हो। शाम जो अजमल खटक सां सॼे मसइले ते बहस थियो। उन खां पोइ हफ़ीज़ कुरैशीअ खे हिकिड़ो थुल्हो मतारो हर ॿोलियो सिंधी तोतो कासिद मोकिले धमकी ॾियारियाऊं त जे हिन खां पोइ सिंध में किथे वियो आहीं त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। हफ़ीज़ जे अखियुनि में ॾिसां त ॻोढ़ा। चए असीं पंहिंजे वतन में हलण लाइ हिननि खां मोकल वठूं। सॼी सिंध जो दौरो कयुमि, को बि साथ ॾियण लाइ तयारु न मिलियो। उटलो अफ़सोस खाइनि ऐं मतियूं ॾियनि, कयास कनि। उन पस मंज़र में मूंखे ज़ाती मसइला दरपेश आया। कार जे हादसे में टंग निकिती, गुज़र सफ़र बंदि थियो। हिननि यारनि जी मौला ॿुधी खणी घुबण में ॻोढ़ो करे खयाऊं। वाविला हुई, ॿी ॻाल्हि कान हुई। प्रोपेगेंडा भिंडी ऐं ॾचरपी जा 1000 सालनि जा बादशाह चए नवाब शाह में फलाणनि मानी पे खाधी, ओचितो कंहिं पलीजे जो नालो वरितो, फलाणे खे नालो ॿुधी उल्टी अची वई। नंढा वॾा सिंध ऐं पाकिस्तान में काहे पिया। मथे में वारी उछंगार जो ठका, बहर बलाऊं बुछड़ियूं ॿियूं आफ़तूं अजगर,
कुमियूं कच्छूं लुधड़ा ॿिया ॾाक ॾियनि ॾेडर वागुन वात वॾा पटिया कढिया वासीगन वर फूकूं ॾियनि फिराक मां कढियो कारी हर कर वाट वञण जी न लभे पिया पखड़ी खोड़ खपर। हफ़ीज़ तेवणो। कमिश्नर मसरूर ऐं सरकार खे मूं ते बाहियूं चए 4 मार्च वारनि जे पसे परदा ताईद ही थो करे। मिलण बि ही वियुनि सभ खां पहिरियां ई मोहम्मद मेमण वकील खे वठी सॼे फॾे जो सियासी मूड़ी ही आहे मैदान में। आऊं अकेलो साम्हूं सत खंजर खंजर के ई हथ। अयाज़ पोरियत इनकलाबी नज़रिये जो मुतालियो त करे वरितो होमि कुझु सम्झी बि सॼी ॻाल्हि वियो हुउसि। हिननि बाबति मालूम थी वियो त इल्मी ऐं नज़रियाती तरह अछी पग में पस अंदरि मिड़े ई अॻड़ियूं वारो कमु आहे, पर असुलु सवाल हो तबलीग करे माण्हुनि खे नज़रिया आम वाट ऐं हुकूमत ऐं हिकमत अमलीअ जो क़ाइल करणु, तनज़ीम ठाहिणु हलाइणु ऐं वॾी ॻाल्हि त तोड़ ताईं जारी रखणु, अवाम जी राय खे रिझाइणो हो। अलाह जी आस करे हलियो हुआईं चाढ़ण ॿधा चंग खे झोड़ा ऐं झाई डोली राय ॾियाच जी ॾूरां ॾिठाई वेनतियूं वाहिद दर तैं वेर कयाई सबा जा साईं राय रिझाई रागसी। सॼी सिंध मां ॿ मुंहुं जहिड़ा ई मस्ताना अधु चरिया मूंसां मुतफ़िक़ थिया। क़ौमी मसइले ते मोहम्मद हफ़ीज़ कुरैशी ऐं तबकाती मसइले ते हिकिड़ो ॿियो यार, ॿई हिक ॿिए खे ॾिठे न वणनि, हर कंहिंजो लेखो अलॻि आहे। हाणे बाक़ाइदे कम लाइ पर पई सायासीं त ही मसइलो खड़ो थी वियो ऐं हादसा थी विया। मथां आऊं ऐं हफ़ीज़ खंभिजी खजी अची जेल में पियासीं। टियों यार पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक, चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं बाह में। ही दौर ज़िंदगीअ जी हिकिड़ी वॾी जज़्बाती पेचीदगी ऐं कशमकश जो अलमनाक दौर बि बणिजी वियो। बिस्मिल्लाही पर ग़लति हुई। हेॾां हिकिड़े क़िस्म जे ॿिनि ॿेड़ियुनि में पेर त होॾां ॿिए क़िस्म जे ॿिनि ॿेड़ियुनि में ॻोरा ॿई पार हयूं हैरत में पियो। हीअड़ो हेरण पन जीअं फुटी थियो फारूं लतीफ़। हेॾां माण्हू पठाण कॉलोनी में अक्सर असगर चैम्बर जे विच में अवल पतण होॾां हल हिते नस नस में उन्हनि अज़ीज़ जे प्रोपेगेंडा जो ज़हर भरियल जेके लखनवी दहलवी इनकलाबी गादी नशीननि जा चग वढिया मुरीद चवंदा आहिनि त लव इज़ अ मैनी स्प्लेंडोर्ड थिंग। मोहबत घणनि शाननि ऐं शौकतनि वारी चीज़ आहे बराबरि, पर शाननि शौकतनि सां गॾु उहा घणनि नंढड़नि नंढड़नि अण लखनि ऐं ज़ाहिरी तरह ख़सीस इंसानी गुणनि जो नालो बि आहे। उहा हिकु हसीन तरीन हादसो ऐं वॾी ख़ुशनसीबी आहे, पर उनखे रुगो हसीन हादिसनि ऐं ख़ुशनसीबियुनि जे ज़ोर ते ॻच देर क़ाइमु रखी नथो सघिजे। उनखे सदाबार गुलाब जे गुल जहिड़ो ताज़ो ऐं सरो रखण जी कोशिश करणु वॾी ॾाहप जाखोड़ सहप संभाल ख़बरदारीअ परगोर ऐं त्याग जो कमु आहे। मोहबत सलामत रखणु पसे पेश हिकु आला तरीन इंसानी इल्मु हुनर फ़न ऐं बेमिसाल क़ाबिलियत ऐं कारीगरी आहे, पर हीअ ॻाल्हि हूअ बि शुरूअ खां ई अणथियणी हुई। मथे बदलियाई खां सवाइ ज़िंदगी बाबति तसवुरनि ऐं आदर्शनि तमन्नाउनि ऐं तक़ाज़ाउनि में ई बुनियादी तज़ाद हो। ज़िंदगीअ जे वेड़ में जिस्मानी ऐं रूहानी तरह ज़ख़्मी थियल मारू माण्हुनि जे नसीब में फुलनि छायल नफ़ीस ऐं नाज़िक मोहबतूं किथे, जंहिंजी चग चंबेलीअ वल जीअं सुरही सेज भरे ॾाढ़ूं फोग फुलारिया मुंहं में ॿ यार ॿरे पल पल ते थो प्यार कुमल जीअं कुमल हथ धरे। अयाज़ जे क़िस्मत सां अहिड़ियूं मोहबतूं कंहिं हसीन इतफ़ाक़ सां हासिल बि थी वञनि त उन्हनि जी अहलियत किथे, तन मन धन महबूबनि जे क़दमनि ते निछावर करण जी पहुच किथे, ज़िंदगीअ जो अज़ीम तरीन मक़सद मोहबत जी कामयाबी ऐं सरफराज़ी बनाइण जो अख्तियार किथे। अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजिए, लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजिए। फैज़ सूरनि जे सांडियल ऐं पूरनि जी पालियल ॼण सम्झ ऐं तजुर्बे जे खूरनि में पकल बेचैन ऐं बेक़रार रूह जन ते तारीख़ सवी नसुलनि जा पार पलांद करण ऐं सदियुनि जा हिसाब किताब करण जा फ़र्ज़ रखी छॾिया आहिनि। तन खे सुख किथे, जीअं सो हरण हमा सरगर्दा संसार में ही पेर न खोड़े पचे हू धड़ सर धरे न सा जेकस तन मला ससुय सूर पिराया।
ख़ासि करे तनज़ीमी माण्हुनि उन खां वधीक तनज़ीम ठाहींदड़ माण्हू चओ खंभो ॿधल 24 ई कलाक ड्यूटीअ ते गॾु रेल में कॾहिं जेल में वकील घोड़नि जा कहिड़ा मुल विकियल घोड़नि जा कहिड़ा मुल जनी ॾिठी जो तनी कुछो की न की डोरे डोरे ॾे मां खाहोड़ी आया मयनि पेरें खे खूह ॼाणा कंहिं पार जे कंहिं जंहिंमें आहीं सा पर परूड़ण ॾाखड़ो जोगीअड़ा जहान में हुआ मंझ हिमाम आराम अर्ग थिया ओॾा न आराम कयाऊं कयाम आऊं न जीअंदी उनरी अहिड़नि माण्हुनि सां अहिड़ा मथे फिरल माण्हू हली सघनि जन लाइ हुरीअ खां पोइ डपु न हुजे उल्थे खां पोइ अवेर न हुजे जेकी ख़ुशी रंज ऐं कामयाबी ऐं नाकामीअ जा दस्तूरी ऐं रवाजी साइमियूं तोराड़ा कंहिं ढंढ जे तरे में उछलाए अणॿधल अणॾिठल ख़ुशियुनि में कामयाबियुनि जी मंज़िल माण जी उमेद में हिक तरह जा नवां पुराणा ॾुख ऐं नाकामियूं सहण लाइ चेल ॿधी निकिरी पवनि केरु लंघंदी काफ़ ईबर ब्रह्मण बासियो मूसबागीअ साण केरु छुलंदी छपरे हो त ॿारो चेलाए कनी कनर पाया त पिण थी वयूं जे पुनः पाण लिकायो जा लकनि लूसाटी सा सेज चढ़ंदी ससुई जन खे फर्द सां गॾु संदसि समूरे साथ सां बि नीं हुजे अहिड़ा ॿारो चाकियुनि लहंदीअ के ॿिया छिॼम कतारा साथ चढ़ंदो लकी मछण थिए पाव वग वाट ई न लही भोरी तूं न भॼी सभु कंहिं साथ मिले लतीफ़ अहिड़नि माण्हुनि लाइ मिसाली मुहबत उहा आहे जेका जिस्म जे साथ ऐं संग सां गॾु पंहिंजे दौर जे सभ खां आला इनक़िलाबी आदर्शनि ऐं मक़सदनि जे साथ शऊर ऐं अमल जे मुकमिल हम आहंगीअ ते ॿधल हुजे मिसाल तौरु लेनिन ऐं नादिया जे यगानी तारीख़ साज़ मुहबत कंहिं बि वस सां कोन घटायो पंहिंजी ॼाण सम्झ ऐं हाल सारो साथ खे सलामत रखण लाइ हर कंहिं ॾुख ॾिठा पर साज़िशी लुंडियुनि कोराड़ियुनि ऐं हणखणनि जे ॾंगनि खां बचा न थी सघियो पंहिंजे बेसमझनि नादानियुनि ऐं बेवसियुनि जो इलाज न थी सघियो हालतुनि जी शैतानी चकर पहिरें ई खोण न ॾिना अणथियणीअ खे थियणी बनाइण जी वेड़ जिस्मनि ऐं रूहनि खे रतो रत करे विधो तव्हांजो साथ हली हली ठोकरूं खाई खाई रिड़ी रिड़ी 2 टिनि सालनि अंदरि हिकिड़े ॾींहुं अहिड़ो टुटी पियो जो पोइ उनखे रेयूं ॾियण लाइ तरह तरह हीला कया विया पर न ॻंढिजी सघियो न ॻंढिजी सघियो आख़िर वक़्त जे वीर हर ॻाल्हि खे ईअं मेसारे छॾियो ॼण का ॻाल्हि हुई ई कान खारो तनी खे जेकस वेह वरी वियो लतीफ़ बेदर्द माण्हुनि सोभ खटी संदन लोलो गेह में किरी पियो केतिरनि ॾिसण वाइसणनि माण्हुनि के केतिरा साल पे उन दर्दनाक इंसानी अलिमे तां सियासी पेट पारियो के त अञा ताईं बि लॻा पिया आहिनि पहिरीं क़ैद जा सूर हूअं बि पोणे टीह जे ॿार जे सूरनि जहिड़ा निदोरा थींदा आहिनि पर मथियुनि हालतुनि सबबि सेंट्रल जेल हैदराबाद में उन पहिरें क़ैद खां वधीक अज़ियत वारो दौर मूं ज़िंदगीअ में वरी कोन सठो पर उन दौर में ई मूं मोहम्मद हफ़ीज़ कुरैशीअ जे साथ ऐं क़ैदी शागिर्द दोस्तनि जी मदद सां सिंधी शागिर्दनि अंदरि हिकु नई क़ौमी अवामी सोच ऐं इतिहाद जो बुनियादु रखी छॾियो जेसीं ताईं सरकार वॾेरनि साम्राज्यनि ऐं हिंदुस्तानी इनक़िलाबी गादी नशीननि जे साज़िशुनि उन इतिहाद खे बिल्कुलु भोर भोर करे न छॾियो तेसीं ताईं उहो इतिहाद हिकु अरसे ताईं सिंध जी पहिरीं नंबर अवामी क़ुवत बणियो रहियो